लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे सिंध जो हाकारो अदीब, नावलिस्ट, कहाणीकार, एडिटर, सहाफ़ी ऐं अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर जनाब मदद अली सिंधी। जनाब मदद अली सिंधी साहब सां असां जूं कई कचहरियूं हिन मंच ते रहियूं आहिनि ऐं विच में वरी कई कमकारियूं, कुझु असांखे कुझु साईंअ खे, पोइ मौसमूं, पोइ असां कॾहिं किथे पोइ नेठि वरी साईंअ खे पकिड़े विहारियोसीं त साईं हाणे अध में किसा न कयो। सो अॼु असां हिकिड़ो मौज़ू तइ कयो आहे, चूंडियो आहे, उहो हीअ आहे त सिंध में जेका सहाफ़त आहे, सिंध जा जेके किताब आहिनि, सिंध जो जेको ओपिनियन आहे, पाकिस्तान ठहण खां पोइ उन ओपिनियन सां, उन सहाफ़त सां, उन्हनि किताबनि सां, उन्हनि लेखकनि सां छा छा थींदो रहियो, उन जो अॼु असां हिते कुझु तफ़सील ॾींदासीं, हिक ॿिए सां ओरींदासीं। ऐं इन में इन तफ़सील खां वलां गुज़ारिश इहा कयां त उहे समूरा माण्हू जिन जा नाला जे असां रहिजी बि वञनि त असांखे भले नोट कराइजो। ऐं जीअं तव्हां साईं सां हैदराबाद शहर जी तारीख़ जे हवाले सां बि कई ॻाल्हियूं जेके रहिजी वियूं ऐं उहो साईं खे पोइ तव्हां रहनुमाई कई, हिक ॿिए खे सेखारण ऐं हिक ॿिए खां सिखण जो ही ज़मानो आहे। इन करे साईं मदद अली साहिबु इन में अरव बि कोन्हे, सो पाण शुरू था कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं महिरबानी, वॾी महिरबानी। मूं तमीद ॿधी छॾी आहे। ही जेको सिंध त हुई न, बम्बई सां गॾु बि हुई, बम्बईअ खां अवल बि हुई, अंग्रेज़ जे अचण खां अवल बि हुई, कलोड़नि वटि बि हुई, त पोइ टालपुर, पोइ कलोड़ा, पोइ समा, पोइ सूमरा, हिकिड़ो वॾी 5000 सालनि जी तारीख़ आहे। पर ॿोली जो हिसाब जेकॾहिं असां वठूं त शाह जो रिसालो पंहिंजी टिड़ियल पिखिड़ियल ऐं गैर तरतीब नमूने सां गंज जी सूरत में हो, या उहा लिखणी आहे 300 सालनि खां। हाणे इहा ॿोली आस्ते आस्ते जो वधी ऐं मुख़्तलिफ़ किताब, सहाफ़तूं ऐं किताबतूं ऐं शेर शाइरी, इहो सभु थींदा आया। असां इनखे महदूद था कयूं, बाक़ी 300 साल बि छॾियो। पाकिस्तान 1947 में जॾहिं ठहियो विरांगे जी सूरत में, त पोइ असां छा छा ॾिठो आहे सिंधी अदब ऐं सहाफ़त सां। छाकाणि त हाणे लतीफ़ साईं जी शाइरी तव्हांखे ख़बर आहे त हुन में इनकलाबी बि आहे, हर माण्हू हुन मां फैज़याब थिए। हिकिड़ो अजीब तव्हांखे किसो ॿुधायो त मां 1919 में दिल्लीअ में हिकिड़ो जुलूस निकितो ते 3 मार्च ते, उनते फायरिंग थी चांदनी चौक में, ऐं हिन में माण्हू मरी विया। हैदराबाद में हिकिड़ी अख़बार निकिरंदी हुई हिंदवासी, जेठमल परसराम गुलराजाणी अदीब हो, कहाणीकार, शाइर, उन एडिटर डेली अख़बार हुई, उन में हिकिड़ो एडिटोरियल लिखियो त अॻियां अॾनि वटि पोयनि सर संभाया, कलाल खे हट कुसण जो कोप वई। एडिटोरियल में कोन, पर जेको शहर हो उन ते जेको आहे सो केस थी वियो। शहर ते उन त बाबा हिन एडिटोरियल में हुन राइटर जेको आहे सो उभारियो आहे त माण्हू बग़ावत कयो, इश्तिहार ॾिनो आहे, केस थियो बग़ावत जो। अप्रैल मई में हुनखे जेको आहे सिंध बम्बई सां हुई, कलेक्ट सिंध खे कमिश्नर हो, केस ठही वियो। बग़ावत जो केस ठहिणु ॾुखियो हूंदो जेसिताईं बम्बई हुकूमत इजाज़त ॾिए। मई में गिरफ़्तार करे हुनखे बग़ावत जे केस में हाणेसीं हैदराबाद जो एडिशनल डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट हो हिकिड़ो अंग्रेज़, उनजो नालो हो H.T. सोरले। उन वटि केस हलियो। हाणे केस अंग्रेज़ी सोरले हैदराबाद जो पोइ कमिश्नर बि थियो, हैदराबाद जो कोन थियो पर सखर जो डिप्टी कमिश्नर थियो, जैकबाद जो डिप्टी कमिश्नर। अच्छा, तो तव्हांखे ॿुधायां थो हुनजी ॻाल्हि। त हुन वटि जॾहिं केस हलियो त हुन ॾिठो त भई हाणे हिनखे कीअं आहे, इहो शहर कंहिंजो आहे, शालिदी जेको आहे हिनखे पेश करियो, जेसिताईं हुनखे त वफ़ात जे 200 साल थी विया आहिनि। पोइ भला हाणे शाहिदियूं ॾियो, पोइ मिर्ज़ा कलीच बेग ॿिया हुन वक़्तु यादि बाबा हिन शहर जी माना थी इहा थी निकिरे ट्रांसलेशन में। हुनखे उते हुन H.T. सोरले 4 साल सज़ा ॾिनी, जेठमल परसराम खे इन शहर जे बसि सज़ा जो हुनखे मिली। त पोइ वरी अपील में हुनखे वरी 2 साल घटिजी वई।
एच डी सोल जे दिलि में पैदा थियो त हाणे शाइर खे पढ़ूं त सही, इहो आहे केरु, पोइ हुन वञी छा खे पढ़ियो, छा PhD वञी कई ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी मां, जेका पोइ छपी आहे अंग्रेज़ीअ में, जेका सिंधी में मां तव्हांखे ॿुधाए छॾियो त लतीफ़ साईं में बि जेका सा हिकिड़ी बग़ावत जी शाइरी हुई, आहे अञा बि आहे। हुनखे मज़हबी माण्हू बि हुनखे पसंदि कनि था, इनकलाबी हुन मां पंहिंजो आशिक़ बि हुनखे पढ़नि था। चवनि था त अमर जलील या कंहिं ॿिए असांजे अदीब कंहिं इंटरव्यू में चयो त जे बेटा इहे सचल जहिड़ा हुजनि हा त जेल में हुजनि। हा, हुन माण्हू खे हिकिड़ी कहाणी लिखी, शाल थी हथु कड़ियूं रसा। अच्छा। उन वक़्तु उहा कहाणी हुई त हुन में हिकिड़ो उन वक़्तु छाकाणि त इहा मूवमेंट बि हली वञण जे ख़िलाफ़ु, तूं चवंदा भई हुनखे शाल थी हुनखे गिरफ़्तार आहे केरु ने गिरफ़्तार कयो, ॾाढी ज़बरदस्त कहाणी हुई। सो मक़सदु ॻाल्हि निकिती त एंटी स्टेब्लिशमेंट जेका आहे मौज़ू उहो हुन ॾाढो हिकिड़ो मुफ़सिल आहे, तफ़सील आहे। ऐं नंढे खंड में मां तव्हांखे ॿुधायां त 1970 में जीअं सोवियत यूनियन ठही त दुनिया में हिकिड़ो जोश जज़्बो अची वियो। कुझु सबकालीननि में 1930 में अंजुमन तरक़ी पसंद मुंसिफ़ी ठही त उन्हनि जेको आहे सजाद ज़हीर, कृष्ण चंद्र वारा ऐं जेको आहे सो ॿियूं काफ़ी हुयूं मूंखे यादि आहे त उन्हनि जे करे जेको आहे सो सिंध में बि हिकिड़ो अची वियो, प्रोग्रेसिव अची वियो, तरक़ी पसंदी अची वई हुई त सिंध में तरक़ी पसंदि सोच अची चुकी हुई, रिसाला किताब छपिया पे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त उन वक़्तु बि जेके आहिनि से बंगाली ऐं सिंधी जेका ॿोली जेका आहे असां पंहिंजी उनजी रस्मुल ख़त ऐं किताब छपजंदा हुआ, रिसाला छपजंदा हुआ सिंध में बि, कॉलेजूं यूनिवर्सिटी त कोन हुई सिंध में, पर कॉलेजुनि में हिकिड़ी जेका असां प्रोग्रेसिव सोच जेका जीअं हाणे शिकारपुर जे कॉलेज में छोकिरा छोकिरियूं गॾु पढ़नि, डीजे कॉलेज में CNC कॉलेज, वरी अचो हैदराबाद चेतन अनन भाई वीचारनि चंदो ॾेई बॉम्बे यूनिवर्सिटी खां इहा मंज़ूर कराई। अच्छा, डीजे कॉलेज में छोकिरा छोकिरियूं गॾु पढ़नि, ऐं हैदराबाद में जेको डीजे कॉलेज ते में गॾु पढ़नि, त ॿिया जेके जीअं डो मेडिकल कॉलेज जी हुन ज़माने जा, त हिकिड़ो प्रोग्रेसिव थो अची चुको। पाकिस्तान ठहण खां पोइ जॾहिं इहो थियो त GM सिंध हिकिड़ो किताबु लिखियो स्ट्रगल फॉर न्यू सिंध, उहो सिंधीअ में लिखियलु हो पहिरीं, सिंध नई सिंध लाइ हुनजो हशू केवल रहमानी अंग्रेज़ी में तर्जुमो कयो 48 जी एंड में। पहिरीं किताबु जेको बैन थियो उहो इहो थियो स्ट्रगल फॉर न्यू सिंध। उहो सैयद जे करे थियो या हशू जे करे? आउं सम्झां थो त अंग्रेज़ी में उहा शइ अचे, हशू जी त वरी हिकिड़ी सोच में वरी ॻाल्हाइण वरी पाण खे हिकिड़ो हशू त अलॻि लिखिणो पवंदो त हशू छा हो, उनजी सोच कीअं हुई। जो सैयद पाण थो लिखे त मूंखे नेशनलिज़म जो जेको ॻाल्हि करण वारो हशू केवल रहमानी, हुन चयो त भई कांग्रेस ऐं मुस्लिम लीग खे छॾे तव्हां सिंध जी ॻाल्हि करियो। सो इहो पहिरियों किताबु इहो बैन थियो। उन खां पोइ वरी GM से हिकिड़ो किताबु लिखियो जदीद मौजूदा सियासी मसइला, उहो बैन थियो। वरी अयूब खान दौर में पहिरियों जेको शाइरी जो किताबु थियो शेख हयात जो, हालांकि उहो राइटर्स गिल्ड ऑफ पाकिस्तान छपियो, भौर बड़े आकाश, उन ते बंदिश पई। ॿियो शेख हयात जो ख़तनि जो मजमूओ जे काक ककोड़ा काकड़ी, उहो बैन थियो, जेके जो हिसाब वारनि ॿियनि ॾे ख़त अथसि। हा। वरी ॿियो कुले पातम किनरो शाइरी इहो बैन थियो। माना सिंधीअ में हिकिड़ी जेका आहे सा, छाकाणि त सिंधी ॿोलीअ में इहे शयूं छपियूं पियूं, तरक़ी पसंदि सोच मूं तव्हांखे ॿुधायो त इब्राहिम जोए जे इदारत में एडिटरशिप में 55 में महिराण सालो शुरू थी वियो। त मां चवंदो आहियां त जोए साहिबु तरक़ी पसंदि फ़िक्र जो सिंध में जहिड़ो बुनियादु रखी छॾियो, पायोनियर आहे। हुनजे जेके रिसाला उन ज़माने में तव्हांखे ॿुधायो न, पढ़ियल लिखियल त माण्हू रिसाला पढ़ंदा हुआ न। मैट्रिमाई में रहण सारो जेको आहे त उनजे मुक़ाबले में जेको आहे सो न जेका ॿियो वरी जेको मज़हबी ग्रुप हो उन्हनि खे कावड़ पे वरिती वई। पर छाकाणि शेख हयात जी शाइरी किताब उन वक़्तु रिसालनि सिंधी नौजवाननि में हिकिड़ी तरक़ी पसंदि सोच आणे छॾी। हुननि में जेको हुननि खे कावड़ पे लॻी त हीअ किताब जेके आहिनि से जेके आहिनि से लादीनी आहे, लादीनी फ़िक्र आहे, इनखे बाक़ाइदे त के सम्झी थिया। सरदार अली शाह ज़ाकिर, महिराण अख़बार जो एडिटर, रशीद अहमद लाशारी,
ॿियो हुन सां ग्रुप हिन पासे शेख हयात इब्राहिम जो हुयो, मौलाना ग़ुलाम अहमद गरामी, तनवीर अब्बासी, रसूल बशपली जो, ऐं ॿियो वॾी हिकिड़ी कतार हुई जेका तरक़ी पसंदि फ़िक्र सां लाॻापियल हुई। त सिंधी नौजवाननि ते जेको असरु पियो उहो तरक़ी पसंदि फ़िक्र जो तमामु घणो पियो। ऐं उन ज़माने में सोवियत यूनियन बि हुई ऐं GSM तहरीक बि शुरू थी चुकी हुई। नौजवान हिक ॿिए खे कामरेड चवंदे, GSM चवंदे ख़ुशि थींदा हुआ। हाणे त कामरेड लफ़्ज़ हर को बि इस्तेमालु करे, पर उन ज़माने में हिकिड़ी ॼण त हिकिड़ी माण्हूअ जी जेका आउं चवंदो आहियां त मॉस्को ऐं बीजिंग ते जहिड़े असांजी दिलि हीअ धड़कंदी हुई जहिड़ी आशिक़े जी पंहिंजे महबूबा खे ॾिसी, एॾी असांजी हुन मोहबत हूंदी हुई। असां बसि चवंदा हुआसीं भई चीके वेरा माउ दे तुम किताब अचनि पिया, तर्जुमा पिया कनि। ॿियो साईं मॉस्को में हिकिड़ो दारुल शाह हो, उहो किताब सस्ता हुआ जेके आहिनि, एॾा बहितरीनु किताब उर्दू में तर्जुमो कराईंदा हुआ। उहे 2 रुपए में 3 रुपए में हैदराबाद जो क़ौमी किताब घर हूंदो हुओ, माण्हू वञी वठंदो हो। सॼो लिटरेचर उर्दूअ में, रज़िया सजाद ज़हीर ॿिया केतिरा हूंदा हुआ, उनखे तर्जुमो करे ॾींदा हुआ। त जहिड़ो फ़िक्र फैलिजी वियो हो, त उन जे करे हीअ जेको रुजत पसंदि, आउं त नथो चवां, पर जेको मज़हबी ग्रुप हो ॾाढो कावड़ हुई। चओ छो नथा? बसि हाणे हीअ खणी चइजे जेको आहे कि कावड़ वठी वई त हीअ नौजवान त वञे की न पियो। पोइ असांखे चवंदा त हीअ जेके आहिनि ॾाहिर परस्त आहिनि, दीन मज़हब जे ख़िलाफ़ आहिनि, ॾाहिर जो औलाद आहिनि। उन वक़्तु जेको आहे सो इहा ॻाल्हि ख़ुदि कुले पातम किनरो में बि अयाज़ जी शाइरी अहिड़ी हुई राजा ॾाहिर जे धीअनि ते। हींअर त हाणे तव्हां ख़बर आहे त शिया जेके आहिनि या ॿिया जेके मज़हबी माण्हू चवनि पिया त ॾाहिर सही हो। इहो हिकिड़ो ॿियो बहस आहे। मक़सदु इहो हाणे पहुची था अचूं पाण। जी तव्हां ॿुधायो। हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो पुछां त जेकॾहिं पाकिस्तान ठहियो या 55 में वञी निठ आयो त सूबा त कोन आहे। अच्छा, सिंध जी जेका बि बनावट आहे, साख़्त आहे, उन में मज़हबी पार्टियूं कोन्हनि। ठीकु आहे, त इहा मुखालफ़त कंहिं पए कई? जमायत इस्लामी त पंजाब में हुई, सिंध में उस्मान लीग रही, पाकिस्तान ठहण खां पहिरीं जमायत इस्लामी में हो। अच्छा, पाण चवंदो त इब्राहिम जो मूं ते असरु न करे त आउं त जमायत इस्लामी में ॾाही रंगमहल ऐं अलाए कहिड़ा कहिड़ा किताब लिखंदो हुउसि। पर पाकिस्तान ठहण खां पोइ डीपले साहिब में तब्दीली अची। असुल ॻाल्हि इहा थी त कराची खे जॾहिं सिंध खां अलॻि कयूं न, त सिंध में सियासी त तमामु ख़ुदि GM सद जहिड़ो साईं GM सद जहिड़ो माण्हू त सिंध में हो न। मियां फ़ख़रुद्दीन पंजाब में वॾी प्रोग्राम, ख़ान गफ़ार ख़ान, अब्दुल समद चकदी बलोचिस्तान में, वॾी हिकिड़ी मौलाना भाषाणी ओभर पाकिस्तान में, हुसैन शहीद सोहरवर्दी, सॼी हिकिड़ी तरक़ी पसंदि फ़िक्र सां लाॻापो रखंदा हुआ। इहे रुजत पसंदि कोन हुआ। इन्हनि जो हिकिड़ी वॾी फ़िक्र हो हिकिड़ो तरक़ी पसंदि त हिन मुल्क खे जेको आहे सो असीं तरक़ी पसंदि फ़िक्र ते आणियूं। फैज़ अहमद फैज़, सजाद ज़हीर आयो पाकिस्तान में, ख़ासि हिते अची। पोइ त हिन में जीअं आज़ादु थियो पिंडी कॉन्स्पिरेसी केस खां पोइ, ख़ुदि जनरल अकबर ख़ान जेको हेॾो सारो, उन जी ज़ाल जेका नसीम अकबर, पिंडी कॉन्स्पिरेसी केस बि हिकिड़ो वॾो हिकिड़ो प्रोग्रेसिविज़म जो हिकिड़ो हो। हिननि खे त आउं चवां थो त असांजे माण्हुनि खे अञा ख़बर ई कान्हे त ज़फ़रुल्ला पोशनी, ॿिया ख़ुदि मेजर इसहाक़, हा तव्हां मूंखे ॿुधायो त क़ाइम अली शाह जे पुट जो सेण, क़ाइम अली शाह जो सेण पाण ज़िक्र कयो ज़िंदगी ज़िंदादिली नाला में, जेको हुन पंहिंजो लिखियो आहे ज़माने में। अच्छा, मोहम्मद हुसैन अता कम्युनिस्ट पार्टी जो सेक्रेटरी जनरल, उहो लिखे थो ज़फ़रुल्ला पोशनी। त उन वक़्तु हैदराबाद में हिकिड़ो ईसानी सुपरिटेंडेंट हूंदो, ॾाढो कैदनि खे मारींदो। त ख़बर आहे त जेल में जेलर ई ख़ुदा जी मार पिण। आउं नवाब शाह में ॾिठुमि त मूं कैदियुनि, इन करे मूंखे अलॻि रखियो हो त कैदियुनि ॾाढो मार कढंदा हुआ। त हू ईसानी खे चवंदो छो थो हुनखे मारी, चवंदो त हीअ मोजड़े खां सवाइ तो त कोन। हिन जो इलाजु जेको इहो आहे, पोशी ने लिखियो आहे त मोहम्मद हुसैन अता जेको पिंडी कॉन्स्पिरेसी केस जो मेन जवाबदार हो, उन चयो त जेकॾहिं मुंहिंजो ईमान निकिरी वियो हिन ॻाल्हि मां त वाक़ई माण्हू मोजड़ सां सिधा थो थिए, ऐं कम्युनिज़म छॾे वञी कहिड़ो दुकानु विकिणंदो। ऐं पोइ वाक़ई मोहम्मद हुसैन अता जॾहिं आज़ादु थियो त वञी छॾे ॾिनी कम्युनिस्ट पार्टी। उहो हैदराबाद कराची में हिकिड़ो हूंदो क्लब हूंदी हुई, मरीना क्लब, उन में वञी मैनेजर थियो। सो ॻाल्हि हिते त तरक़ी पसंदि फ़िक्र जी पाकिस्तान ते तमामु घणी यलगार न चइजे, पर ऐं सिंधी माण्हू वरी प्रोग्रेसिविज़म, मां चवंदो आहियां
त सिंधी माण्हू एंटी एस्टेब्लिशमेंट आहे, पोइ वोट खणी कंहिंखे बि ॾिए, नालो कोन था वठूं, पर हुनजे तबियत में जेको आहे, या जीअं मूं तव्हांखे लतीफ़ साईं जी ॻाल्हि कई, त उन ज़माने में शाह साहिबु चाहे आहे त फ़ारसी में शाइरी करे आहे, हाकिमनि जी ॿोली हुई, संदसि साम्हूं जेको आहे हाकिम जो नूर मोहम्मद कलोड़े जी जेका आहे सा हुई हाला खां पासे में ख़ुदाबाद पुराणी, जिते हुनजे पाण हुजे वेठो, पर हुन कॾहिं बि हुकुमरान जी हुकुमरानी क़बूल न कई, ऐं पंहिंजे हुन शाइरीअ में औरत खे हुन आशिक़ त ॾेखारियो आहे, पर हुन हिकिड़ो उन ज़माने जी औरतुनि खे हीरो कयो अथसि, जेके ख़बर हूंदी हुई त इहे मुस्लमान हुयूं, हिंदुआणियूं हुयूं। सो मक़सदु इहो त प्रोग्रेसिविज़म सिंध ते छांइल रहियो आहे। भलाणी किताबनि ते बंदिशूं अयूब ख़ान जी या इस्कंदर मिर्ज़ा, पोइ अयूब ख़ान, ऐं पहिरियां पोइ कराची वई, पोइ सिंध पची वञी हैदराबाद तख़्तगाह थी वियो, ऐं पोइ तख़्तगाह त वरी बि कराची हुई, पर जेको आहे सो कराची खे अलॻि करे छॾी, पर अमली तौर पर सिंधी माण्हुनि में हिकिड़ी मज़ामत थी वई त भई कराची सिंध खां छोड़। सिंध जी असेंबली हैदराबाद वञी बीठी, तख़्तगाह उहो तव्हां रुगो 48 में जॾहिं सिंध खे कराची खे अलॻि पिया कनि, असेंबली जी कारवाई पढ़ो, महमूद हारून जी तक़रीर ॿुधो, यूसुफ हिन जी मोहम्मद साहब गज़र जी तक़रीर, तव्हांखे हैरत अची न हीअ ॻाल्हाइनि छा पिया। अलवैद जी एडिटोरियल ॾिसो, महिराण ख़ुदि ई जेको ऐं तव्हांजे सरदारनी शाह ज़ाकिर जो ज़िक्र कयुमि, उनजो एडिटोरियल एॾो सख़्तु आहे जो हैरत थी अचे, पर छाकाणि त पोइ इख़्तिलाफ़ थी पिया प्रोग्रेसिव जा हिन जा, त सिंधी किताबनि जी बंदिश जेका आहे, हाणे उहे सभु बंदिशूं थियूं। अयूब ख़ान जे वक़्त में पोइ यया आयो, तेसि ताईं बांग्लादेश ठहियो, हाणे भुट्टो साहब थो अचे, त बंदिशुनि जी इहा जेका असांखे विरसे में मिली उहा हलंदी पई आई। पोइ हुननि तव्हांखे ॿुधायो त उन वक़्तु वरी जॾहिं इहो जेको तव्हां भुटे शहीद जो दौरु था कयो, त उन वक़्तु रिसाला जाम हुआ, साईं सुहिणी रिसालो, सोजरो, बरसात, ऐं ॿियो एंड सिंधी हो हिकिड़ो रिसालो उहो, अॻिते क़दम, पैगाम, सिंधी किताब ॿिया पिया निकिता, तहरीक निकिरंदो, तहरीक निकिती, तहरीक ते बैन पियो, तहरीक प्रेस बैन थी हुई, सुहिणी प्रेस ते छापो लॻो, परफेक्ट प्रेस सील कयूं, टे प्रेसूं, चौथी ज़ायद प्रेस जंहिंजो ज़िक्र कजे, त हमेशह हुकूमत जे ख़िलाफ़ु जेको पंफलेट अयूब ख़ाने उहो मौलाना ज़ायद जी ज़ायद प्रेस हूंदी, किले में उहो वीचारो छपींदो हो, उन माण्हू हुनखे विसारे छॾियो आहे, पर हुन माण्हू उन ज़माने में जेको छपण लाइ तयारु जमाली प्रेस इहा बैन थी हुई, इहे माण्हू उन ज़माने में छपींदा हुआ। सो उन्हनि हिकिड़ो बाक़ाइदे हिकिड़ो महाज़ ठाहियो त हीअ रिसाला जेके निकिरनि पिया, हीअ किताब छपजनि पिया, हीअ थिए पियो, इन में जेको आहे सो मज़हब जे ख़िलाफ़ु आहे। प्रेस कॉन्फ्रेंस थी, उनमें इब्राहिम खलील, सैयद अली मीर शाह ऐं ॿिया केतिरा हुआ जिन इहा प्रेस कॉन्फ्रेंस कई। त इब्राहिम खलील माना डॉक्टर इब्राहिम खलील, साइकोलॉजिस्ट, चङे अस्पताल वारो जेको गिदू मंदर जो कई ज़माना इहे सभु उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस जो मुतालबो कयो त जेको आहे सो हिन ते बैन कई वञे। हाणे इन विच में सिंधी रिसालनि जी जेका पॉलिसी हुई उहा छाकाणि त हिकिड़ो उनजी पंहिंजी हिकिड़ी सोच हुई, आइन ते उन्हनि प्राउन सल्टानामी ते हुनखे पंहिंजो हिकिड़ो मौक़ुफ़ हो, ऐं सुहिणी रिसालो बि हिकिड़ो तमामु लिटरेचर जलील जो छपियो, जेका सर्द लाश जो सफ़र, ऐं उन में एडिटोरियल तारीख़ जा तमामु सख़्तु हूंदा हुआ, ऐं जेको मूं तव्हांखे ॿुधायो त शेख आयल चवंदो त बाबा इहो हीअ त जेके GSN वारा उअं ई पादर खाईंदव, पर तव्हां ख़्यालु करियो इहो। सो उन वक़्तु उन्हनि इहा जेके प्रेस कॉन्फ्रेंस कई त हिकिड़ो माहौल ठही वियो त हीअ सिंध में जेको आहे सो लादीनी फ़िक्र पिया फैलाइनि, इन्हनि ते जेको बंदिश थी। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, लादीनी दीनी इन ते त मां पर्टिकुलर इन जुमिलनि ते थो तव्हां सां ॻाल्हाइणु चाहियां। तव्हां अॻिते क़दम रिसालो कढंदा? हा ठीकु, अॻिते क़दम रिसाले में हिक बि का शइ दीन ते लिखंदा? हा न कॾहिं। ठीकु, मां इन करे जो तव्हां सां इन करे जो तव्हां पाण घणी न हुई न का बि ॻाल्हि, पोइ इहो सिंधियुनि ते इल्ज़ाम छो, इहो छो पिए लॻो? असल में मूं तव्हांखे चयो हू जेको ग्रुप उन्हनि इहो महान इहो ठाहियो त हीअ अच्छा बहानो इहो महान इहो ठाहियो त हीअ लिखनि था त जेको आहे तो ॾाहिर असांजो हीरो आहे, दीन धर्म सभु धूड़, फलाणे जी शाइरी फलाणे जी शाइरी, पर हुननि जे शाइरीअ में जेके हीअ हुआ सभु लॾू वणंदई, सर्वे सिदावली, इब्राहिम मुंशी, नियाज़ हमायूनी, वॾो हिकिड़ो हुननि वटि एतिरा माण्हू कोन हुआ, त
त नौजवाननि ते जेको असरु पए थो, शेख हयात जी शाइरी पढ़ंदो त हज़ारे नौजवान ईअं झूमी उथंदा हुआ। सिंध जो आवाज़ु शेख हयात ऐं अयाज़ी शाइरी हुई अहिड़ी हूंदी हुई या माण्हू जो जज़्बा भरियो जीअं हाउ नारी कोयल ही ॾींहं बि ॻारे वेंदासीं, छो पेर वस पसारे वेठो आहे उते डूंगर ॾारे वेंदासीं, मरणो हर कंहिं माण्हूअ खे पर हीअं न मरंदासीं साथी, का आग लॻाए वेंदासीं, का बाहि ॿारे वेंदासीं, ॿारण ॿारे वेंदासीं। हाणे इहे शयूं अहिड़ियूं हुयूं जो उन्हनि नौजवाननि ते जेको ऐं वञूं सिंध जा जेका उन वक़्तु वञूं में क़ैद हुई सिंध थी त माण्हुनि जो तवकात हुयूं। हाणे भुट्टो साहब त तरक़ी पसंद हो। भुट्टो साहब तरक़ी पसंद हो। इहो कमु कीअं कयो? भुट्टे साहब वटि फैज़ अहमद फैज़ वेठल हो। फैज़ अहमद फैज़ जेका एकेडमी ऑफ लेटर्स जेका ठही आहे भुट्टे साहब द्वारा न डिपार्टमेंट कल्चर डिपार्टमेंट पाकिस्तान में सिंध में पहिरियों जेको कल्चर डिपार्टमेंट हिते सिंध में ठहियो आहे, एडुकेशन डिपार्टमेंट जो हिकिड़ो सेल हो। न पर पाकिस्तान में जो कल्चर डिपार्टमेंट आहे भुट्टे साहब ठीकु आहे। मां त चवां माण्हुनि खे पढ़ाइण जी ॻाल्हि बि आहे, नेशनल सेंटर बि आहिनि, कुतुबखाना बि आहिनि, लाइब्रेरियूं बि आहिनि, सभु कुझु आहे उनजे। ऐं भुट्टो साहब ॻाल्हि बि अवाम जी थो करे, पोइ ही जेके रिसाला किताब शाइरियूं अवाम जी ॻाल्हि पिया कयूं, इहे बंदि छो पिया थिया? उहो मुंहिंजी ख़्याल में रिपोर्टूं इहे वियूं त हीअ जेके आहिनि से तव्हांजे ख़िलाफ़ु आहिनि ऐं हीअ माण्हू सिंधी माण्हुनि में जेको आहे सो तव्हांजे ख़िलाफ़ु बाहि पिया ॿारी, इहे रिपोर्टूं हुयूं। माना रिपोर्ट कीअं ठही हूंदी, केरु ठाहींदो हूंदो? एस्टेब्लिशमेंट हिते जेका हुई एस्टेब्लिशमेंट, तंहिंखां पोइ कहिड़ा माण्हू हूंदा? मक़सदु जीअं हिलारे पाकिस्तान वटि अख़बार हुई, उन वक़्तु हिकिड़ो मज़मून छपियो हो जीए सिंध ऐं सिंधी रिसाला, उन में उन्हनि ख़बर न आहे जंहिंजो मज़मून हो उन में उन्हनि रिसालनि जा बाक़ाइदे नाला ऐं एडिटर नाला वठी चयो त हीअ जेके आहिनि से तमामु घणो जेके आहिनि से ख्वाहिशी पकड़ीनि पिया ऐं इहे इन्हनि में छाकाणि जलील जी कहाणी छपिजी चुकी हुई न जेका इहा सरदला जो सफ़र, इन जहिड़ो करे हिकिड़ी बाहि ॿारे छॾी हुई। पोइ उन जो फ़ाइदो वठी जेको आहे उन्हनि जेको आहे सो सिंध हुकूमत 52 या 51 72 रिपब्लिक, हाणे वॾी ॻाल्हि इहा थी त प्रॉब्लम इहो थियो त हाणे किताब त बैन थिया, जेम्स जा ॿ टे किताब हुआ, ॿियनि जा बि हुआ, उस्मानी इब्लाई जा। हाणे 16 साल 1980 में डिक्लेरेशन मिलियो, 1970 में सॉरी, जीअं यया ख़ान डिक्लेरेशन ॾिया ॾिना उन में हिनखे बि मिलियो। हाणे उन हिकिड़े साल जा 12 पर्चा थिया, माना 4 सालनि में त 48 थी हलिया। ॿिया जेको हो एंड सिंधी वारो सालो उनजो बि ईअं थियो ऐं सोजरो अॻिते कदम में ठहियो 12 पर्चा हुआ ॿियनि जा हुआ। ॿिया ईअं जेके आहिनि से काफ़ी उते नुक़सान। ॿियो प्रेसूं जेके आहिनि से बंदिश थी वई, छापो लॻो, परफेक्ट प्रेस छापो लॻो बंदि थी, तहरीक प्रेस जेका हुई सरदार प्रेस बैन थी, ज़ायद प्रेस बंदि थी, सोनी प्रेस बंदि थी। त उन सां हिकिड़ो सिंधी अदब खे उन वक़्तु ॾाढो हिकिड़ो नुक़सानु पहुतो। हाणे उहा लिस्ट जीअं बि ठाही ॾाढी परफेक्ट लिस्ट ठहियल हुई, परफेक्ट माना त रिसालनि जा किताबनि जा ईअं नाला जहिड़ा आऊं हिते वेठा ठाहियूं। उन जे करे पोइ हिकिड़ो जेको आहे सो लाहौर में उन वक़्तु इहे मज़मून छपिया पिए त हीअ जेके आहिनि से मिसाल तौरु जेकॾहिं माणिक जी कहाणी मूं वटि छपी त चवंदी हो फलाणो ॿाहिरां किथां अलाए केरु आहे, हिंदू आहे अलाए मुस्लमान आहे, या ख़ुदि जलील जे कहाणी ते इहा ॻाल्हि हली त भई यार जलील कीअं पहुती कहाणी, तो इहो हिकिड़ो वॾो किस्सो आहे। उनजे करे नुक़सानु ॾाढो थियो। हाणे इहो ख़ुदि तव्हांखे हिकिड़ो प्रोग्राम अलॻि करणु खपे, उन वक़्त जे अख़बारुनि मां उन लिस्ट हथु करियो कहिड़ा किताब थिया ऐं जीअं मूं तव्हांखे ज़िक्र कयो उन मज़मून खे पढ़ी ॾिसो त जीअं हिकिड़ी तारीख़ थिए त इहो बैकग्राउंड छा हो, केरु हुनजे पोयां अली मोहम्मद राष्ट्री हो या हिते जो सेक्रेटरी इंफॉर्मेशन ते केरु हो या करीम बख्श ख़ालिद हो, अलीमद बुरई नौकरी मां निकिरी चुको हो। त इहा हिकिड़ी वॾी हिकिड़ी असां वटि रिसर्च थिए कान थी, रिसर्च थियणु खपे, पोइ सही या ग़लति केरु हुजे पर इहा थियणु खपे त उनजे पस मंज़र में छा हो। 62 जेका तव्हांखे कंहिं दोस्त हींअर मोकिली आहे त उन वक़्त जे 62 जेकॾहिं 1960 खां वठी 1976 ताईं 60 जेके आहिनि से किताब बैन थिया आहिनि, जंहिंमें ॿुधायोमांव इहे सभु आहिनि ऐं हिकिड़े रिसाले जा 15 50 पर्चा हुआ। इन ते नुक़सानु थियो ॾाढो। हाणे जनरल ज़िया जो दौरु आयो, पोइ उन वरी
लिटरेचर जी ज़ब्ती शुरू हा जिन बि घरनि में तव्हांखे ॿुधायो हा। ज़ावर जो दौर वरी जॾहिं मां अख़बार जो एडिटर थियुसि त साईं सेंसरशिप हाणे सेंसरशिप ईअं अख़बार जा 6 सुफ़ा त पहिरियों हुन वक़्तु कंप्यूटर त हुओ ई कोन कंपास पेन हिकिड़ी फ़ौज हूंदी हुई हाणे उहो शुरूआती 4 सुफ़ा बि सेंसर थींदा हुआ हुन ते स्टैम्प लॻंदो हो वरी राति जो हिन करे हूंदी हुई त 12 बजे ख़ैबर मेल तो मिस थिए त अख़बार ते वई या दादू मां अख़बार ट्रेन में वेंदियूं हुन वक़्त में बेगरूं त कोन हूंदियूं हुयूं त कोशिशि इहा कबी हुई त हिन सेंसरशिप खे थोरो हुनखे चए त बाबा जल्दी स्टैम्प हणो अथव ऐं जीअं स्टैम्प खां पोइ जेकॾहिं हुननि ख़बर कटी आहे त उहा जाइ ख़ाली कोन करणी हूंदी हुई न त वरी मार्शल रेगुलेशन हिकिड़ो हूंदो हा साईं उहा वरी असां वटि कटिंग हिकिड़ियूं पयूं हूंदियूं हुयूं बटर पिया हूंदा सदाबहार ख़बरूं हणी छॾिबियूं त भई सुभाणे जेको आहे हिते खां पोइ हर 15 महीने खां पोइ DMLA वटि मीटिंग थींदी हुई 6 अख़बारुनि जी मीटिंग साईं हुतां काज़ी आबिद होॾां सरदार अली शाह ज़ाकिर महिराण जो पासबान जो अख्तर अली शाह शेख अली मोहम्मद ऐं आऊं छाकाणि त मां त अख़बार जो मालिक कोन हुउसि असलम साहिबु हणी छॾियो मुंहिंजे नाले त बाबा हाणे इहो ई सॼो आहे उते बाक़ाइदे कलाक वेही हुननि जी जेका मूंखे यादि आहे हिकु दफ़ो हुन सरदार अली शाह हुनखे चए मेजर जनरल कादी सईद के सर ये जो है डायर परस इन्होंने मुसीबत की को क्या है डायर परस कौन है तो कादी सरदार जी छड़ बता और बुला इशारो इन्होंने कि क्या है कौन है क्या है तो कादी जी साईं साहब ये ऐसी बात नहीं दूसरी बात है ये किस्म जो हूँ ये शरारतूं कंदा हुआ उन वक़्तु सिंधी अख़बारुनि ते हिकिड़ो चयूं त बाबा वेज बोर्ड कोन थो ॾिए त हुननि वञी यकदमि जेको आहे मूंखे यादि आहे त पुलिस गिड़ी आई त बाबा असांखे तव्हां त एडिटर आहे त मां चयो फलाणो तव्हांजो जेको उमर शोरो फलाणो उमर शोरे खे अॻे मूं ॾेई छॾिया बाबा ख़ुदा जे वास्ते तूं बयानु ॾिजांइ त मूंखे वेज बोर्ड मिले वेज बोर्ड किथां आहे हुन वेज बोर्ड सवाइ सिंधी अख़बार में हिलाल पाकिस्तान ऐं डान खां सवाइ कोई ॾींदो ई कोन सो बहरहाल इहे हुई त सेंसरशिप जे करे मूं तव्हांखे ॿुधायां पियो त सेंसरशिप वॾो वॾो अज़ाब हो ऐं केरु किताब त लिखंदो ई कोन हुआ किताब कीअं जहिड़े किताब ते अख़बारुनि ते स्टैम्प खां सवाइ कोन थी निकिरे त किताब किथां निकिरंदा मां हिकिड़ो आख़िरी सुवाल थो पुछां पाकिस्तान विरहाङे में आयो जे लियाकत अली ख़ान हो या अयूब ख़ान हो यया ख़ान हो या भुट्टो साहब हो या जनरल ज़िया हो त इहा सिरिश्त बंदिशनि वारी हलंदी आई ठीकु आहे अव्हांजे ख़्याल में पाकिस्तान खां पोइ अॼु ताईं आज़ादु दौर प्रेस ऐं इज़हार कहिड़ो ॾिठो आहे ॾिसो न जेके जंहिं दौर जे पाण ॻाल्हि था कयूं हिन जी नारा था वठूं यकीनन भुट्टे शहीद खे पाण हिन में लिस्ट में असां शामिलु करे सघूं इस्टेब्लिशमेंट त आहे न सही उहो ई कामोरो उहो ई जेके आहिनि तव्हां वटि सेक्रेटरी जॾहिं इस्कंदर मिर्ज़ा जा सलामी हुआ लियाकत अली ख़ान जा सलामी हुआ त वरी सही हिन जा थी विया इस्कंदर मिर्ज़ा जा थी विया ग़ुलाम अहमद जा थी विया ॿिया इहा त नसुल त हलियो पियो न ब्यूरोक्रेसी उन्हनि मूंखे त जीअं हज़ूरी खां सवाइ कुदरतुल्ला शाह थो लिखे त जॾहिं पहिरीं मीटिंग में मूं एतिराज़ु कयो त मूंखे कावड़ अचण में हीअ छा तूं चवी कीअं थो करी न पर जे इस्टेब्लिशमेंट हा इहे बंदिशूं जे न रखे इन क़िस्म जा किताब बंदि न करे ऐं माण्हुनि जे शऊर ते तालो न लॻल हुजे त तव्हांजे ख़्याल में उन सां मुल्क में आज़ादी मज़बूत थिए हा या कमज़ोर थिए हा सहाफ़त जी आज़ादी त जेका आहे सा वञी जॾहिं मोहतरमा शहीद आई आहे जेका सही माना बि ॾिसिजे 88 खां पोइ आउं सम्झां थो त किताबनि जे बंदिश थियण जा सिलसिला ई बंदि थी विया अच्छा उन वक़्तु जेके आहिनि इहो हिकिड़ो हूंदो हो त बाबा हीअ किताब ॿाहिरि उपाड़े हिनखे बैन करियो जीअं मिसाल तो मूं तव्हांखे ॿुधायो त हुननि हुन वक़्तु जदीद सियासत जा नौरतन GM साईं जो त बैन कयूं पर जीअं ॾिठो मूं कोन बैन कयूं छाकाणि हुननि पंहिंजा मक़सद ॾिठा पिया न ऐं एतिरी हालत हुई त अदबी सिंधी अदबी बोर्ड GM सदियो किताब साईं जो जनब गुज़ार जिन से 2 वाल्यूम छपियो त उनजी बि अहिड़ी रिपोर्टिंग थी जो आख़िर में जेको आहे सो उहो पना फाड़े उते वरी ॿियो मायो वियोसि एतिरो को माण्हू हुते वेठा हूंदा हुआ जेके पढ़ी रिपोर्ट मोकिले छॾींदा हुआ हिते इंफॉर्मेशन में उहा हाणे तव्हांखे ख़बर आहे केरु कंदा हुआ मुंहिंजा नाला कोन था वठूं इन्हनि सभिनी ते हिकिड़ी थियणु खपे न रिसर्च जेका आहे थियणु खपे
त हीउ एॾे जेको नुक़सानु बि पहुतो उन ज़माने में कंहिं पिए कयो। मदद अली साहब भला हीअं बि त थी सघे थो न त तव्हां एडिटर बि रहियो सहाफ़ी बि रहियो त कॾहिं 5-8 एडिटर गॾिजी उन्हनि बि त हिन ते कॾहिं ॻाल्हायो हूंदो न या एडिटरनि जो कमु न आहे आज़ादीअ ते ॻाल्हाइणु। साईं आज़ादीअ सहाफ़त में असां अख़बारुनि जा एडिटर ई ॻाल्हाईंदा हुआसीं पोइ केरु रिसाला ज़िया जे न पर तव्हां अकेला आहियो जेके मालिक न आहियो ॿिया त एडिटर मालिक आहे न। मालिक साईं कोन ॻाल्हाईंदा हुआ। न ॻाल्हाए न कोन ॻाल्हाईंदा बल्कि आउं देरि सां ईंदो मूंखे चवंदा त तूं देरि सां चओ मुंहिंजे रक्षा में थो अचां तव्हां त अचो था कारुनि में आउं चवंदो रक्षा में पोइ हू वरी छा कंदा हुआ न की बीहारे छॾींदा हुआ त भई जेके 5 ॼणा 4 ॼणा हिकिड़ो छोकिरो आयो आहे त माठि करे बीहोसीं DMLA वटि हैदराबाद में हुनखे ॿाहिरि बीहारे छॾींदा हुआ बाबा हू बि त अचे न मदद ले अचे पोइ इहो वेंदो ईअं गॾु कोन वेंदो त मूं ॾिठो त मालिक घटि ॻाल्हाईंदा हुआ मालिक कोन ॻाल्हाईंदा उते बि आउं अञा थोरो ॻाल्हाईंदो हुउसि कंहिं ॻाल्हि ते मिसाल तौरु उन ज़माने मूं वटि यादि आहे दादूअ जो हिकिड़ो माण्हू आयो त साईं असां वियासीं जिना अस्पताल में असांखे दाख़िला कोन ॾिनो चऊं त असीं कराची खां सवाइ कंहिं ॿियनि शहरनि खे कोन ॾींदासीं त मूं चयो पर तव्हां वटि को अहिड़ो पर्ची आहे चयो साईं हीअ असांखे रिफ्यूज़ मुंहिंजो खणो उहो रखियो मुंहिंजो ठीकु आहे आओ त करियूं था कोशिशि उहा उहो ख़बर छपे ऐं माठि खे वेही एडिटोरियल ॿिए ॾींहुं इब्रत लिखी छॾियो एडिटोरियल कयो त हुन जेको आहे DMLA यकदमि मूंखे हिनखे सॾायो इब्रत खे मूंखे त हुन हिनखे सॾायो ख़ैरमंद को करे बाबा तो कीअं लिखियो आहे हीउ छा आहे तूं नफ़रत तो पकड़ी जा जी साईं हुजे सिंध न्यूज़ खे उहो त वञी उन्हनि छपियो आहे ख़बर तव्हां कीअं लिखियो हाणे साईं तरसरे में अची वियो कादी साहिबु मूंखे चयो यार बाबा मदद अली छा कयो अथई मूं वटि सबूत आहे मूंखे सॼी न ॾियां थो त हिननि वञी पोइ बयानु हो त बाबा हे सिंध में पोइ मूंखे सॼो मूं पर्ची कढी ॾिनी त जिना अस्पताल में हीअ हालत आहे छा कराची छा सिंध न आहे छा उन वक़्तु जेका आहे असां कराची सिंध जो दार हुकूमत उन खां पोइ जिना हॉस्पिटल में बि ॿाहिराणे जे माण्हुनि खे दाख़िलो मिलणु शुरू थियो त इहो असां कंदा हुआसीं पोइ हुन लाइ तकलीफ़ थींदी हुई हू कलाकु बीहारींदा उन मूं साईं मूं वटि सबूत आहे हीउ ॾिसो हुन चयो हा बिल्कुलु सही आहे मूंखे जन लाइ हिकिड़ो कुरैशी साहिबु उन चयो हिकिड़ो तव्हां सही था चओ मूंखे ॾियो कापी उन मां ॾेई छॾीमांसि की हाणे इहो कोन्ह थींदो सो इहो मूंखे यादि आहे उन ज़माने में सन में बिजली कोन हुई त मूं लिखियो त भई त हुन मूंखां सॼा पुछे भई आप इस तरह कैसे कहते हो मुझे सही सन में लाइट नहीं है आप देखिए ये हालत है हर जगह है 7 में मंझंदि में सन में क्यों नहीं है त इहे ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं पोइ लाइ थोरो तकलीफ़ थींदी हुई पोइ मोॾे ईंदा हुआसीं। नाज़रीन बंदिशूं जेके आहिनि न बंदिशूं इन जो मतिलबु आहे त हिकिड़ी पॉलिसी आहे ऐं पॉलिसी ते अमल जे लाइ हिकिड़ा बहाना खपनि पोइ सिंधियुनि ते ठपो लॻो त ही मज़हब न आहिनि सिंधियुनि ते ठपो लॻो त ही ॾाइरे जो औलाद आहिनि सिंधियुनि ते ठपो लॻो त ही मुल्क जा मुख़ालिफ़ आहिनि उहे ठपा लॻंदा आहिस्ते आहिस्ते जॾहिं उन्हनि ठपनि जी मस ॻरंदी वई ऐं माण्हुनि में शौर वधियो त पोइ ख़बर पई त कई नुक़सान अहिड़ियुनि हुकूमतुनि में बि थिया जिन हुकूमतुनि खे उहे नुक़सान न करणु खपनि हा जीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सरकार जंहिंमें लॻातार 62 रिसाला किताब अदीब शाइर उहे या त जेलनि में हा या DPR में हा या क़ैद में हा या बंदिशुनि हेठि हुआ उहो सभु कुझु न थियणु खपे हा ऐं साईं मदद अली सिंधी जी इहा ॻाल्हि इम्पॉर्टेंट आहे त हिकु दफ़ो ॿीहर वरी इन सॼी ॻाल्हि खे सोचिजे परूड़िजे ऐं इन ते तहक़ीक़ कजे त इहो आख़िर सभु कुझु छा हो। लीडर TV में वरी कंहिं ॿिए मौज़ू ते असां सां गॾु थींदासीं असां सां गॾु रहिजो। अव्हां जी वॾी महिरबानी।